Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान अॼु सिंध जी राजधानी कराची पहुची रहियो आहे। शहर जे हवाले सां अहम इजलास जी सदारत करण बाद कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान जो ऐलान कंदो। वज़ीर-ए-आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह विच में बि मुलाक़ात जो इम्कान। कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान तहत तरक़ियाती मनसूबनि जा तफ़सील साम्हूं अची विया। ज़रियनि मूजिब प्लान में 802 अरब रुपयनि जा तरक़ियाती मनसूबा शामिल आहिनि। मास ट्रांज़िट सिस्टम जे 6 रिथाउनि लाइ 447 अरब ऐं 43 करोड़ रुपया रखिया वेंदा। कराची में सर्कुलर रेलवे जी बहाली लाइ चीन 250 अरब ऐं सिंध सरकार 50 अरब रुपया ॾींदी। सिवरेज जा 8 ऐं सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जा 4 रोड रस्तनि जा बि मनसूबा पैकेज में शामिल हूंदा। सिंध सरकार मकानी इदारनि जे सेक्रेटरी इफ्तिखार शालवाणी खे कराची जो एडमिनिस्ट्रेटर बणाइण जो फ़ैसिलो करे वरितो। तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी तस्दीक़ सनद चवण आहे त इफ्तिखार शालवाणी जे एडमिनिस्ट्रेटर तौरु मुक़ररी जो नोटिफिकेशन अॼु जारी कयो वेंदो। इफ्तिखार शालवाणी कमिश्नर कराची बि रही चुको आहे। हाई फ्लड जेको असां वटि हिनमहिल ताईं प्रिडिक्शन आहे उन में हाई फ्लड ज़ोन नथी अचे। 5 लख जेको पाणी आहे उहो मीडियम फ्लड आहे। इन तरीक़े सां जेको सखर में बि आहे 4,70,000 उहो बि मीडियम फ्लड आहे ऐं जेको कोटड़ी आहे उन में बि मीडियम आहे। सिंध सरकार सिंधु दरिया में वॾी ॿोॾि जे इम्कान खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जो चवणु आहे त सिंधु दरिया में वॾी न पर विचोली ॿोॾि जो इम्कान आहे। गुड्डू बैराज वटि 5 लख, सखर बैराज ते 4.25 ऐं कोटड़ी बैराज वटि 4 लख क्यूसिक ताईं पाणी जा वहकिरा हूंदा। मौसमियात खाते ऐं फ्लड फोरकास्टिंग डिवीज़न 8 सेप्टेंबर खां गुड्डू ऐं सखर बैराज वटि वॾी ॿोॾि जो अलर्ट जारी कंदे चयो आहे त ॿिन्ही बैराजिस वटि सिंधु दरिया मां 5 लख क्यूसिक खां वधीक पाणी गुज़रण जो इम्कान आहे। 8 ऐं 9 सेप्टेंबर ते गुड्डू बैराज, 9 ऐं 10 सेप्टेंबर खां सखर बैराज वटां वॾी ॿोॾि जा वहकिरा गुज़रण जो इम्कान आहे। सिंधु दरिया ते एमरजेंसी लागू, दरिया जे बंदनि जा 48 हंध ख़तरनाक करार। आपाशी खाते सिंधु दरिया जे बंदनि जे 18 जायुनि खे इंतिहाई हसास ऐं 18 हंधनि खे हसास करार ॾेई छॾियो। आपाशी खाते मूजिबि गुड्डू बैराज जी रेंज में बंदनि जा 6 ऐं सखर बैराज जे रीजन जे राइट बैंक ते बंदनि जा 18 हंध ख़तरनाक ॼणाया विया आहिनि। सखर बैराज रीजन जे लेफ्ट बैंक में बंदनि जा 9 हंध हसास करार। वफ़ाक़ी सरकार बिटी शहरियत रखंदड़ पाकिस्ताननि खे चूंडू विढ़ण जी इजाज़त ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी काबीना आइन जे आर्टिकल 63(1)(c) तब्दील करे आइनी तरमीमी बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिल जे मतन मूजिबि बिटी शहरियत रखंदड़ शहरनि खे हलफ़ खणण खां अॻु परदेही शहरियत छॾणी पवंदी। कुझु वज़ीरनि पारां बिटी शहरियत रखंदड़ शहरनि खे चूंडू विढ़ण जी इजाज़त ॾियण वारे फ़ैसिले जी मुख़ालिफ़त। कराची वासियुनि लाइ बिजली वधीक महांगी करण जूं तयारियूं। के इलेक्ट्रिक बिजली जे अघनि में 1 रुपयो 54 पैसा वाध लाइ नेपरा खे दरख़्वास्त ॾेई छॾी। 16 सेप्टेंबर ते दरख़्वास्त ते ॿुधणी कई वेंदी। के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि लाइ ECC 2 ॾींहं अॻु ई बिजली 9 पैसा महांगी करण जी मंज़ूरी ॾिनी हुई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में बिजली जा अघ वधाइण वारो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। ऐं खैरपुर ज़िले जी ठरी मीरवा पुलिस पारां ॻोठ लाल शाह रोड ते मुबैना मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयल अब्दुल्ला फलपोटो मथां खैरपुर ज़िले जे केतिरनि ई थाणनि ते केस दाख़िल आहिनि। मुक़ाबले दौरान संदसि 3 साथी फ़रार थी विया।
अस्सलाम वालेकुम टाइम न्यूज़ सगत मां आहियां हमीर शेख हेडलाइन सां ॾिठो तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां